अफ़सोसनाक ख़बर अव्हां सां शेयर कंदा हलूं त काज़ी अहमद लग आमरी रोड ते ॿिनि कारनि जे विच में ख़ौफ़नाक टकर थी पियो आहे, जंहिं जे नतीजे में 2 मासूम नींगरियूं मौक़े ते ई फौत थी वयूं आहिनि, जॾहिं त 10 ॼणा सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। हादसे जे नतीजे में फौत थी वियल नींगरियूं जी सुञाणप कनीज़ ऐं कुनैन जे नालनि सां थी आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि में फ़रीद अंजुम, इनायत हुसैन शाह, ज़फ़र अली, बरकत अली, बादशाह ज़ादी, ग़ुलाम अली ऐं मोहम्मद अली समेत 10 ॼणा शामिल आहिनि। ज़रियनि मूजिब फ़ौतीन ऐं ज़ख़्मियुनि जो ताल्लुक़ नौशेरो फ़ैरोज़ सां आहे। मुतासिर ख़ानदान हैदराबाद खां वापसि पंहिंजे घर नौशेरो फ़ैरोज़ वञी रहियो हो त रस्ते में खीं इहो क़यामत ख़ीज़ हादिसो पेश आयो। ताज़ो तरीन सूरत-ए-हाल: हादसे खां पोइ तुर्ती ज़ख़्मियुनि खे फ़ौरी तौर ते काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिथे इमरजेंसी नाफ़ज़ करे संदन इलाज कयो पियो वञी रहियो। डॉक्टरनि मूजिब कुझु ज़ख़्मियुनि जी हालत अञा ताईं खणती जोगी ॿुधाई पई वञे। नाज़रीन, हिन वक़्त ताईं लाइ एतिरो ई। वधीक ख़बरूं ऐं ताज़नि अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट ऐं सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम ऐं एक्स ते नाज़ न्यूज़ काज़ी अहमद। ईंदड़ ख़बर ताईं पंहिंजे मेज़बान शुएब करम रिंद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।